OLS. अस्सलाम वालेकुम व्यूअर्स। अॼु असां हिन वीडियो लेसन में सिखंदासीं शुड हैव जो इस्तेमालु करणु। शुड हिकु मॉडल वर्ब आहे ऐं हैव असां इन सां इस्तेमालु कंदा आहियूं पास्ट जा एक्शन्स ज़ाहिर करण जे लाइ। यानी जॾहिं असां कॾहिं कॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं अहिड़े क़िस्म जा जुमिला त जीअं मिसाल तोखे वक़्त ते अचणु घुरिजे हा पर तो देरि कई, तूं न आहे, या तोखे ईअं न करणु घुरिजे हा, तव्हांखे हुन सां फ़ोन ते ॻाल्हाइणु घुरिजे हा, तव्हांखे अमेरिका वञणु घुरिजे हा पर तव्हां न वियो, तव्हांखे कमु करणु घुरिजे हा, तव्हांखे इंतज़ारु करणु घुरिजे हा पर तव्हां न कयो, तव्हांखे हिते अचणु घुरिजे हा पर तव्हां न आयो। अहिड़ी तरह जी सिचुएशन जे लाइ असां लफ़्ज़ शुड हैव जो इस्तेमालु कंदासीं। शुड हैव जी सिंधी में माना आहे घुरिजे हा। छा घुरिजे हा। शुड हैव जा हाकारी जुमिला ठाहिण जी बनावट हीअं आहे त सभ खां पहिरीं असां जुमिले में रखंदासीं सब्जेक्ट ऐं सब्जेक्ट खां पोइ रखंदासीं शुड ऐं शुड खां पोइ रखंदासीं हैव ऐं हैव खां पोइ रखंदासीं वर्ब जो थर्ड फॉर्म। ऐं वर्ब खां बाद में असां ऑब्जेक्ट पिणु रखी सघूं था पर असां हिते वर्ब ते जुमिलो मुकमल कयूं था। आई शुड हैव गॉन, मूंखे वञणु घुरिजे हा, मूंखे वञणु घुरिजे हा। पॉज़िटिव जुमिलनि जा कुझु मिसाल हीअ आहिनि। ही शुड हैव गॉन टू लार्कनम फॉर हिज फैमिली, दे शुड हैव वर्कड हार्ड फॉर देयर ब्राइट फ्यूचर, Hasnain Murtada should have played cricket game for good health, I should have reserved 3 tickets, they should have come back। ही हुआ हाकारी जुमिलनि जा कुझु मिसाल। हाणे अचो त असां ॾिसूं त असुल मक़सदु शुड हैव जो छा आहे, छा जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। लफ़्ज़ शुड हैव माज़ी में इस्तेमालु थींदो आहे, यानी माज़ी जे जुमिलनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे ऐं इहो ज़ाहिर करे थो त फ़ाइल पंहिंजो फ़र्ज़ु पूरो न कयो या ज़िमेवारी तहत कमु न कयो। हाणे अचो त हुन ते जुमिलो ॾिसूं। यू शुड हैव हेल्प पुअर पीपल बट यू डिडंट। हिते चवे थो त तोखे मदद करणु घुरिजे हा। छा मदद करणु घुरिजे हा पर तो उहा न कई, यानी तुंहिंजो फ़र्ज़ु हुयो, तुंहिंजी ज़िमेवारी हुई, उन तहत तो कमु न कयो। तोखे ग़रीब माण्हुनि जी मदद करणु घुरिजे हा पर तो न कई। हाणे ही मदद करणु जेको आहे या ज़िमेवारी हुनजी या फ़र्ज़ु हुयो जेको उन तहत न कयो अमल। PM should have provided the facilities to public but he didn't। PM एब्रीवेशन आहे प्राइम मिनिस्टर जो। वज़ीर आज़म खे अवाम खे सहूलियतूं फ़राहम करणु घुरिजनि हा पर हुन न कयूं। हुनजी ज़िमेवारी हुई त मुहैया करे, छा मुहैया करे, सहूलियतूं, पर हुन न कयूं, हुनखे करणु घुरिबियूं। आई शुड हैव एक्सेप्टेड दी जॉब ऑफर फ्रॉम बॉस बिकॉज इट वॉज सूटेबल फॉर मी। मूंखे बास जी नौकरी जी आछ क़बूलणु घुरिजे हा छाकाणि त इहा मुंहिंजे लाइ मुनासिब हुई। शुड हैव बिन, बिन जेको आहे उहो असांजो स्टेटिव वर्ब आहे, यानी हिते असांजी एज़ अ टू बी जो जुमिलो इस्तेमालु थींदो। आई शुड हैव बिन देयर बट आई वॉज नॉट। मूंखे उते हुजणु घुरिजे हा पर मां न हुयुमि। The teacher should have been soft to children but he was strict। उस्ताद खे ॿारनि सां नरम हुजणु घुरिजे हा पर हू सख़्तु हुयो। हाणे अचो त शुड हैव बिन ते कुझु मिसाल ॾिसूं। यू शुड हैव बिन आउट ऑफ होम, यानी घर खां ॿाहिरि हुजणु घुरिजे हा पर तूं छो आहे घर में। आई शुड हैव बिन अ डॉक्टर, मूंखे डॉक्टर हुजणु घुरिजे हा। हसनैन मुर्तज़ा शुड हैव बिन इन क्लासरूम, क्लासरूम में हुजणु घुरिजे हा। ही शुड हैव बिन एक्सपर्ट ऑफ कंप्यूटर सॉफ्टवेयर, यानी सॉफ्टवेयर जो माहिर हुजणु घुरिजे हा पर न आहे।
हाणे असां सवाली जुमला ठाहिण जी बनावट ॾिसंदासीं त हिन ते सवाली जुमला कीअं ठाहिया वञनि। शुड हैव ते सभ खां पहिरीं असां शुड रखंदासीं, उन खां पोइ सब्जेक्ट, उन खां पोइ हैव खां पोइ वर्ब रखंदासीं, वर्ब जो थर्ड फॉर्म ऐं क्वेश्चन मार्क ॾेई जुमिलो पूरो कंदासीं। शुड आई हैव गॉन, शुड आई हैव गॉन, छा मूंखे वञणु घुर्जे हा। कुछ मिसाल आहिनि। Should he have resigned from his job? Should I have finished my homework within 5 minutes? Should Hasnain have eaten an egg every day? Should we have been there for dinner? Should they have been good students? यानी ते सवाल आहे त का ज़िम्मेवारी पूरी थियणु घुरिजे या न। नाकारी जुमिला ठाहिण जी बनावट हीअं आहे त सभ खां पहिरीं असां सब्जेक्ट रखंदासीं, उन खां पोइ शुड, ऐं शुड खां पोइ नॉट, ऐं नॉट खां पोइ असां रखंदासीं हैव, ऐं हैव खां पोइ रखंदासीं वर्ब जो थर्ड फॉर्म। यादि रहे त शुड हैव जे विच में असां नाकारी जुमिलो ठाहिण जे लाइ हमेशह नॉट ॾींदासीं। आई शुड नॉट हैव गॉन, मूंखे न वञणु घुरिजे हा। You should not have left him alone, तोखे हुनखे अकेलो न छॾणु घुरिजे। The police should not have released criminals. They should not have paid bill of dinner. You should not have come to me. Tahsin Rahman should not have been angry every time. हिते ॿुधाए थो त माना यू शुड नॉट हैव लेफ्ट हिम अलोन, तोखे हुनखे अकेलो न छॾणु घुरिजे हा, पर तो हुनखे अकेलो छॾियो। हिते इहा सिचुएशन ज़ाहिर थो करे। सवाली ऐं नाकारी जुमिला ठाहिण जी बनावट हीअं आहे त सभ खां पहिरीं असां शुड रखंदासीं, उन खां पोइ सब्जेक्ट, सब्जेक्ट खां पोइ नॉट, नॉट खां पोइ हैव, ऐं हैव खां पोइ असां वर्ब जो थर्ड फॉर्म रखंदासीं। शुड आई नॉट हैव गॉन, छा मूंखे न वञणु घुरिजे हा। हाणे अचो त असां हिन जा कुझु मिसाल पढ़ूं। Should you not have come back? Should people not have worked hard to earn money? Should he not have offered us dinner? Should Sindh government not have given laptops to students free of cost? Should we not have helped poor people? Should they not have taken leave from you? ये हुआ असांजा कुछ मिसाल सवाली ऐं नाकारी जुमलनि जा।